बिल्कुल असां इन वक़्तु मौजूदु आहियूं हैदराबाद प्रेस क्लब ते, जिते हिकिड़ो मुतालबो आयो त उन्हनि जो धरणो आहे। उन्हनि जो चवणु हुयो त SHO छलगरी असांजा बेगुनाह माण्हू हितां खणी थो वञे, उन्हनि खां इंसाफ़ कोन थो ॾे। हल अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं धरणे मुतालबनि सां, त उन्हनि जो छा चवणु आहे। जी दिहाड़ी खाऊं असांजो SHO इकबाल अब्बासी छलगिरी थाणे जो इंचार्ज जेको उन असांखे सुकून फिटाए ॾियो आहे। असांजो हमरा हिकिड़ो मच्छीअ ते वियो दरिया ते ॿेड़ी खणी, उते ई सामान खे उते रक्षा सां लॻा पिया आहिनि, उहो ॿेड़ीअ ते चढ़ी उते हुनखे धक हणी मारे फुरे, जेको हुनखे सामान जंहिंजो लॻल हो उहो द्वारा ॿेड़ीअ ते हुनखे चैलान करे जेल मोकिले ॾियो। ऐं तंहिंखां पोइ वरी राति बि आयो आहे त असांजे 2-3 छोकिरे ॿिनि छोकिरनि खे ॿधी उते मारे कुटे, अञा ॿियनि जा बि नाला ॾे। हाणे मूंखे ॿुधाए हेॾा ॾाढा मासूम उहे कंहिंजा जेको डप में थपड़ लॻल सभिनि जा नाला पिया ॾियनि, कंहिंजा नाला ॿुधाए मार में। ऐं असांखे उन जे लाइ ॿियो कोई SHO खपे जेको सुठो हुजे, ग़रीबनि जो हमदर्द हुजे, ऐं असांखे हक़ इंसाफ़ खपे, हक़ इंसाफ़ खपे। बिना गुनाह तो अचे असांजे छापा हणियो, जेको माण्हू कस पंधु ॾिसे थो खणियो वञे हलियो। बि जेको आहे जो नालो पाठो नारा हणूं। असांजे बेगुनाह माण्हू खणियो वञे हलियो, बसि खणियो वञे, बसि जेको वञे थो कंहिं कम बम सां वञे थो गाॾीअ ते चढ़ियो या रिक्शा बसका थो किरायो खणे, उते चित्रो ॾिसे त खणियो वञे हलियो। अदाई अचे तो रात जो बहानो करे को माण्हू खणियो वञे हलियो। राति बि छोकिरो असांजो खणी वियो आहे, वज़ीर नालो आहे। इहो ना ॾो, हा ॾो कोप कोन्हे, ॾो कटे न राति बि कढी कोप ॾो कोन वरी छॾे ॾिनई, ईअं थो खणियो। दुकान तां खणी वियो, सामान वठण वियो, उते ई खणी वियुसि हलियो। पहिरीं अॻे ॿधानसि, पोइ बि इहो ईअं हिकिड़ो ॾींहुं छॾियो, ॿिए ॾींहुं वरी इहो छा पोड़ियो बीठो आहे। असांजो सूबेदार SHO जेको छलगिरी थाणे जो आहे, ॾोहारनि खां मंथरी वठियो, शराब महिन पूरियूं उनजो मंथरी वठियो, पोइ निकिरे थो त को गसा तां काठी वारो, को मच्छी वारो, उन्हनि खे ॿधियो, पोइ पैसा थो घुरे असांखां, उन्हनि खे कुटे थो, उन सां विड़े थो। असां कहिड़ो SHO असां इतला था ॾियूं गवर्नमेंट खे त असां ग़रीबनि जी मदद करियो। असांजो जेको सुकून पिटाए छॾियो आहे, छो असां कहिड़ो न ॾोह कयो, जेको मंथरियूं वठियो, शराब हलाराए उन्हनि खां मंथरियूं वठे, महिने पूरियूं हलाए उन्हनि खां मंथरियूं वठे, ऐं ग़रीबनि खे छो थो ॿधे। को मच्छी वारो खे ॿधियो वञे, को काठी वारे खे ॿधियो वञे, को हारी खे ॿधियो वञे, कहिड़ो असां हुनजो ॾोह कयो आहे। असां बाला ऑफिसर खे इतला था ॾियूं त असांजो हक़ करियो। इहो माण्हू असांजे माना थाणे ते हुजे ई न जेको असां ग़रीबनि खे तंग करे। असांजा माण्हू 3-4 ॿधाइणसि, टियों माण्हू असांजा माण्हू चालान करे छॾियासीं। मच्छी तां खणी उते जिन जा अॾा लॻल उन्हनि में सामान ढोराए असांजा माण्हू चालान कयासीं बेगुनाह, ॿेड़ीअ तां खणी। ॾोह त असांजो त ॾोह आहे कोन, जिन जो आहिनि मच्छियूं लॻियूं उन्हनि खे ॿधनि न। हिकिड़ो आऊं वञा थो मच्छीअ ते, उते मूंखे ॿधी ॿेड़ीअ तां, भई सामान ढोई ॾियो असांखे, उहा असीं ॾुआरी थियासीं या ॾुआरी त कोन थियासीं न, असांजो हक़ करियो न। उहो माण्हू असां चालान करे असांखां 50,000 घुरिया, असां 50,000 किथां ॾियूं हुनखे। हा घुरी असांखां 50,000 रुपया त ॾियो माण्हू छॾिया, न त चालान थो करे हाणे सामान में। असां कहिड़ो ॾोह कयो हुनजो। जीअं तव्हां ॾिठो, असां मुतालबे वारसियुनि सां ॻाल्हि ॿोल कयोसीं। उन्हनि जो चवणु हुयो त SHO छलगरी असांजा बेगुनाह माण्हू असांजा खणी थो वञे, ऐं असांजो न का अहिड़ो ॾोह आहे, न का ॾोह साबित थो थिए। डेली अचे थो, हिकु न ॿिए ॾींहुं असांजा हर हिकु माण्हू हितां खणी थो वञे। असांखे इंसाफ़ खपे। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच TV हैदराबाद। जी सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच TV के, ऐं बेल आइकन के दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.